सिनेमा के बुधाईंदा हलूं त सॼी सिंधिया मेहर में बेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है मंजूर महेसर। सिंध एक्शन कमेटी पारां सिंध के बेटन ते कब्ज़ो वफ़ाक़ पारां बेटन बाबत जारी कल आर्डीनेंस वापस वठण खिलाफ़ कॉन्फ्रेंस पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी जिसकम अवामी जमहूरी पार्टी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते मेड़ बाईपास ते धरणो असीं इन एहतजाज कंदा ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। जेको वफ़ाक़ खे मैसेज ॾींदासीं त जेको असांजे सिंध जे सामूंडी बेटन जे हदुनि ते नाजायज़ कब्ज़ो पियो करे ऐं सिंध एक्शन कमेटी उन खिलाफ़ पंहिंजो फ़ैसिलो ॾींदी ऐं मैसेज ॾींदी इंसान दोस्तनि खे त बाबा इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं हिकु इंच बि सिंध जो असां वफ़ाक़ हवाले जे करण लाइ तयारु न आहियूं ऐं जेको कारो कानून जेको हिननि जोड़ियो आहे सदारती आर्डीनेंस उहो हिकदमि वापसि वरितो वञे। जेकॾहिं न त सिंध जो हिकु हिकु बच्चो सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म ते औरतुनि ॿारनि बच्चनि साफ़ इन समेत रोडनि ते हूंदो। असीं इन हुकुमराननि खे ॿुधाइण था चाहियूं त जेसीं ताईं सिंध जो को बि हिकिड़ो फ़र्द हिकिड़ो सिंध जो माण्हू ज़िंदा आहे एसीं ताईं तव्हां जूं साज़िशूं नाकाम कंदासीं ऐं हीअं असीं पुरअमन एहतजाज ज़रिए तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि कयो। हीअ ॿेट असांजा आहिनि, असांजी सिंधी क़ौम जो आहे, असां सिंधी क़ौम आहियूं। हीअ सिंधी क़ौम खे जेके तबाह ऐं बर्बाद करण आया अॼु तारीख़ उन्हनि खां ॾिसो त उहे किथे आहिनि ऐं सिंधी क़ौम अञा बि ज़िंदा आहे। असीं पुरअमन एहतजाज ज़रिए हुकुमराननि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध सां नाइंसाफ़ी बंदि कयूं वञनि। सिंध मुसलसिल जेके आहिनि सो कब्ज़ा कया पिया आहिनि उन हवाले सां जेको हाणे ताज़ो जेको कब्ज़ो कयो आहे बेटनि ते उन हवाले सां असां उहो ॿुधाइण था चाहियूं वफ़ाक़ खे त सिंध जो अवाम अॼु उथी पियो आहे। अॼु सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां इहो तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त असां कंहिं बि सूरत में सिंध ते कब्ज़ा करणु न ॾींदासीं। अगरि असांजी जान बि हली वई त बि असां पंहिंजो सिर ॾींदासीं मगर सिंध जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। अॼु इहो सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां समूरी सिंध में इहो साबित कंदासीं त सिंध जो अवाम इन आर्डीनेंस खे रद्द करे थो, इन कारे कानून खे रद्द करे थो। एक्शन कमेटी तरफ़ां थींदड़ एहतजाज में कॉन्फ्रेंस अॻुवान जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो मुतालबो आहे त सिंध जे बेटन ते वफ़ाक़ पारां कयल कब्ज़ो ख़तमु करे वफ़ाक़ पारां बेटन बाबति जारी कयल आर्डीनेंस वापसि वरितो वञे।